ज्ञानचंद खे वठी अचो फ़ोन ते ई न त प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत खे क़ौमी असैम्बली 8 अगस्त ते तहलील करण यानी ख़त्म करण जो जी तजवीज़ ॾिनी आहे। मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजी पार्टी खे ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो आहे ऐं नवंबर में चूंडुनि जी तयारी लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं मौलाना फज़लुर रहमान ॾोरापो ॾिनो हो त दुबई में जेकी मुलाक़ात थी आहे उन में मौलाना फज़लुर रहमान खे साइड ते रखियो वियो आहे, उनखे एतमाद में नाहे वरितो वियो। अॼु उनजे ॾोरापे खे मद्देनज़र रखंदे मौलाना फज़लुर रहमान खे आसिफ मियां नवाज़ शरीफ़ दुबई में मुलाक़ात लाइ तलब करे वरितो आहे। त हीअ को सियासी माहौल जुड़े थो पियो, उहो जुड़े पियो ईंदड़ चूंडुनि जी तयारी लाइ। हाणे ईंदड़ चूंडुनि में केरु कंहिंजो इतादी थींदो, कंहिंसां सीट एडजस्टमेंट कंदो, चूंड इतिहाद कहिड़ो थींदो, अॼु प्रोग्राम जे हिसे में असां हिन ते ई ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त हीअ के पार्टियूं आहिनि, ख़ासि करे पीपल्स पार्टी, नून लीग ऐं JU आहे ऐं तहरीक इंसाफ़, इहो हिन भेरे कहिड़ो मैनिफेस्टो खणी अवाम वटि वेंदा त अवाम इन्हनि खे वोट छो ॾिए। सिंध में अगरि ॻाल्हि कजे त सिंध में पीपल्स पार्टी जो मुतबादल अगरि को सम्झो वञे थो पियो त उहो GDA आहे ऐं GDA गुज़िरियल इलेक्शन ऐं उनखां हिकु गुज़िरियल इलेक्शन उन में जेके नतीजा आया आहिनि उनखे मद्देनज़र रखंदे हींअर उहो कहिड़ी तयारी में आहे, GDA कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में किथे किथे पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण जी पोजीशन में आहे। प्रोग्राम में इन तमामु मौज़ुनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सरदार रहीम साहब, पाण GDA जा मरकज़ी अॻुवान आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो ज्ञानचंद साहब, पाण पीपल्स पार्टी जा मरकज़ी अॻुवान आहिनि, अॻूणा सेनेटर आहिनि ऐं असांखे मुस्लिम लीग नून जी नुमाइंदगी कंदी मैडम सोरठ थेबो साहिबा। ज्ञानचंद साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त दुबई में जेके मुलाक़ात थी आहे कहिड़ा फ़ैसिला कया विया आहिनि? छा नून लीग सां पीपल्स पार्टी इतिहाद कंदी? चूंड इतिहाद नून लीग सां थींदो? मुंहिंजे ख़्याल में दुबई में जेकॾहिं मुलाक़ातूं थियूं आहिनि त उहे ईअं आम तरह जूं मुलाक़ातूं हुयूं जी। बाक़ी सियासी माण्हुनि जे गॾिजी वेहण जे वक़्त में यकीननि सियासी ॻाल्हियूं ई थियणियूं आहिनि। जी। तो पीपल्स पार्टी सम्झे थी त जिते जिते किथे सीट एडजस्टमेंट थी सघे थी उहा सीट एडजस्टमेंट करणु हिकिड़ो डेमोक्रेटिक पॉलिटिकली मूव आहे ऐं उहो करणु खपे। बाक़ी इताद करणु या अलायंस ठाहिणु उहे हम ख़्याल के हद ताईं पार्टियूं हूंदियूं आहिनि जिन सां थींदो आहे। जेका नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे विच में वॾा नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि, हिक ॿिए जूं अपोनेंट रहियूं आहिनि जी। ऐं कंहिं हिकिड़ी मंशूर ते मुतफ़िक़ थियणु वञण जे लाइ ॾाढो मुश्किल आहे। सो किथे का सीट एडजस्टमेंट ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी। बाक़ी हर पार्टी मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे ई प्लेटफॉर्म तां इलेक्शन लड़ंदी। हमेशह पीपल्स पार्टी ऐं नून लीग मुक़ाबला कया आहिनि। ऐं सम्झो त हिन दफ़े बि सॼे मुल्क में पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे विच में ऐं कुझु ॿियनि पार्टियुनि सां मुक़ाबला कया। अच्छा, अव्हां चओ पिया सीट एडजस्टमेंट अगरि नून लीग सां थिए थी पई त पोइ उहा पंजाब में थींदी। सिंध में भला पीपल्स पार्टी कंहिंसां सीट एडजस्टमेंट या इतिहाद कंदी चूंड में, या सिंध में अव्हां कंहिंजी ज़रूरत महसूसु न पिया करियो? ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ख़ासि तौर ते जनाब आसिफ अली ज़रदारी जो इहो रहियो आहे त कंहिंजो किथे स्टेक आहे त उनखे तस्लीम करणु खपे। सिंध में के ख़ासि अहिड़ियूं सीटूं आहिनि को जिते असां सम्झूं त पीपल्स पार्टी खे कंहिंखे एडजस्ट करणु खपे, पर उनजे बावजूदि हिकु ॿिनि जॻहियुनि ते कंहिंजूं सीटूं आहिनि त ऐं हू जेकॾहिं लड़ी अचनि था त भई ही सीटूं जेके आहिनि मुक़ाबलनि खां पोइ बि असांजो तारीख़ी तौर ते रहियूं आहिनि, असांखे छॾियूं वञनि त पीपल्स पार्टी शायदि हुते उन ते गौर करे सघे थी। बाक़ी समूरियुनि सीटुनि ते पीपल्स पार्टी वटि मज़बूत उम्मीदवार मौजूदु आहिनि। खटण हारण पंहिंजी जॻह ते, पर आउं सम्झां थो त सभिनी सीटुनि ते पीपल्स पार्टी वटि इंतिहाई मज़बूत उम्मीदवार मौजूदु आहिनि। जंहिं करे पीपल्स पार्टी खे का गर्ज़ कोन्हे त ॿियनि पार्टियुनि खे मिनथू करे त हू हुननि सां एडजस्टमेंट कनि। GDA सां कोई इतिहाद थी सघे थो भला सिंध में MQM ऐं GDA सां? बज़ाते ख़ुदि GDA जेको आहे जी। उहा का पार्टी कोन्हे जी। ऐं उनजी मुंहिंजे ख़्याल में ही का लीडरशिप बि तयशुदा थियल कोन्हे को। पीर साहब पघार जी शख़्सियत ते चौधारी कुझु माण्हू गॾु थींदा आहिनि जेके सियासी तौर ते यतीम आहिनि, उन्हनि जी ॿी का ॿियो को रस्तो कोन्हे को। तो उहे पीर साहब जी उनखे
वठंदा आहिनि, शख़्सियत जो फ़ाइदो वठण जे लाइ उनजो इंतज़ार हूंदा आहिनि, पर उन्हनि जा बि कंहिं ॿिए सां नज़रियात नथा मिलनि या उन्हनि वटि एतिरी स्ट्रेंथ कोन्हे। पर उन्हनि में बि मुंहिंजी ॻाल्हि कई त कंहिंजो को मज़बूत किथे स्टेक आहे जी त उन सां पीपुल्स पार्टी यकीनन ॻाल्हाईंदी आहे। पीपुल्स पार्टी डायलॉग में ई यकीन रखे थी, उन डायलॉग में हुनजो किथे को स्टेक ठहे थो, पीपुल्स पार्टी जो गौर ज़रूर। ठीक है, ज्ञानचंद साहब अवां सां गॾु ई रहिजो। सरदार रहीम साहब आहिनि जीडीए जा मरकज़ी अॻवान, उन्होंने जो मुख्य वठूं था। सरदार साहब, अब आपने बड़ा तफसीली ज्ञानचंद साहब को सुना। उन्होंने कहा कि सिंध में तो जी उनको मैंने ज़रूरत ही नहीं है किसी के साथ, और अगर कहीं पे किसी की ज़रूरत है तो हो सकता है, लेकिन जीडीए के हवाले से जो उन्होंने कहा वो आपने बखूबी सुना। जीडीए क्या पोजीशन रखती है सर? जीडीए की क्या पोजीशन होगी आने वाले इंतखाब? ज्ञानचंद साहब जो हैं खुद फरेबी में मुब्तला हैं। जी इनको बहुत अच्छी तरह से मालूम है कि सिंध में इस वक्त अवाम जो है पीपल्स पार्टी के लिए क्या ख्यालात रखती है और क्या जज्बात रखती है। इलेक्शंस जो हैं वो मौका होती हैं जब अवाम जो है वो अपना राय देती हैं कि पिछली परफॉर्मेंस हुकूमत की क्या थी। जी और इस दफ़ा 15 साल से जो पीपल्स पार्टी की हुकूमत सिंध में बनी भी है, जी इन्होंने कुछ डिलीवर नहीं। और जीडीए ऐसा नहीं है कि मतलब कोई खामखा जो है वो सियासत कर रही है। जिस ये सेकंड लार्जेस्ट वोट गेटर है, पीपल्स पार्टी के बाद सबसे बड़ी पार्टी है। ये एमक्यूएम से ज़्यादा वोट लिए 2018 में प्रोविंशियल असेंबली के इलेक्शंस में। जी उन्होंने पीटीआई से ज़्यादा वोट लिए। तो ये जो है अल्टरनेटिव की हैसियत से मौजूद है। और ये बड़ी बात है कि अलायंसेस होते हैं वो सिर्फ इलेक्शन की हद तक होते हैं, इलेक्शन के बाद वो फिर टूट जाते हैं, फिर नया इलेक्शन जब आता है फिर नया अलायंस बनता है। लेकिन जीडीए वो वाहिद अलायंस है पाकिस्तान की हिस्ट्री में जो कि एज अ पॉलिटिकल पार्टी अब जो है वो कायम है। और जो आइंदा इलेक्शन जब भी होंगे हम एक मजबूत प्लेटफॉर्म जो है जीडीए प्रोवाइड करेगी लोगों को। ठीक और है। हमें पूरी उम्मीद है कि लोग हमें सपोर्ट करेंगे। अरे और सर, पीर साहब की जी जो जी शख्सियत, सरदार साहब, जी सरदार साहब वो प्लीज़। दूसरे लोग जो हैं जो शामिल होते हैं वो सिर्फ ऐसा नहीं है कि पीर साहब की शख्सियत से फ़ायदा उठा के वो अपनी अपने ज़िलों में अपने अपने तक में वो एक बड़ी हैसियत रखते हैं। और पीर साहब की हर कॉन्स्टिट्यूंसी में सिंध में वोट्स हैं 20-25 हज़ार से लेकर जो है 5-10 हज़ार तक। तो वो जब उनकी शख्सियत के वोट और जो दूसरी लोग शामिल हैं जीडीए में वो जब मिलते हैं तो विनिंग पोजीशन बन सकती है इंशाअल्लाह ताला। अच्छा, आप कह रहे हैं और कि दूसरा ये जी जी कि जी आप जी, इन्होंने ज्ञानचंद साहब ने ये कहा कि पीपल्स पार्टी को जरूरत नहीं है यहाँ पर। तो जब जरूरत नहीं है कराची में किस तरीके से उन्होंने एमक्यूएम को कंसेशंस दिए हैं, किस तरीके से गवर्नर उनका बनाया, किस तरीके से वो कराची और अंदरून सिंध को अलग करना चाहते हैं, बेटो निज़ाम दोबारा लाना चाहते हैं। क्यों? अगर इनको ज़रूरत नहीं थी तो फिर ये सियासी कॉम्प्रोमाइज़ क्यों करते हैं? और ये जो है नून लीग के साथ भी मरकज़ में भी जी ये जो इनकी ये भाजपा का कुंभा है, किसी दिन आप देखेंगे कि ये जो है वो टूट जाएगा। और मैं तो हैरान इस बात पे हूँ कि ये एस्टेब्लिशमेंट के रिप्रेजेंटेटिव बने हुए हैं लेकिन ये एस्टेब्लिशमेंट को नुकसान पहुंचा रहे हैं। अच्छा। इनका अलायंस जो है अलायंस है और ये सारी चीजें इनको डिलीवरेंस इसकी जीरो है। तो इस वजह से ज्ञानचंद साहब ये खुद फरेबी से निकल जाएं और रियलिटी की दुनिया में आ जाएं। इनके लिए बड़ा टफ टाइम इस इलेक्शन में वो ये सामना करना लेकिन लेकिन पड़ेगा। लेकिन सरदार साहब, 2018 में जो आपकी पोजीशन थी और आपके बहुत से रहनुमा, फिर हमने देखा कि वो उन्होंने खुद जीडीए को अलविदा कहा, गौस अली शाह ने जीडीए को अलविदा कहा, और फिर सरदार रहीम ने जीडीए को अलविदा कहा, फिर मखदूम खानदान जो सरदार आपके म- जी जी अरबाज रहीम अरबाब साहब, रहीम साहब, सॉरी सॉरी, अरबाब रहीम साहब ने अलविदा कहा, फिर मखदूम खानदान के मखदूम फजल और उनके बेटे वो अलविदा कर गए। तो इस वक्त आप जीडीए किस 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 हल्के में, कहाँ कहाँ, किन किन अजला में टफ टाइम देने की पोजीशन में है? कौन से ऐसे अजला हैं जहाँ पे आप समझते हैं कि यहाँ से आपकी पोजीशन बहुत मजबूत होगी? जी पहले तो मैं इस पे बात कर लूँ कि जिन्होंने अलविदा कहा जी उनको अपनी गलती का एहसास शायद अब हो गया होगा। वो मेरे बुजुर्ग हैं, बड़े हैं, मैं उनकी इज्जत करता हूँ, कोई लफ्ज़ ऐसा नहीं बोलना चाहता
कि उनकी दिल आज़ारी हो, लेकिन इतना ही मैं कहूँगा कि वो एक गलत सियासी फैसला उन्होंने गलत वक्त पे किया, जिसका उनको अब खमियाजा भुगतना पड़ रहा होगा। जी लेकिन ये सियासत है, लोग जमातों में आते हैं, निकल जाते हैं, दोबारा आ जाते हैं। ठीक है, हमारी रिवायत है सिंध में भी, हम इज्जत और एहतराम के साथ लोगों से पेश आते हैं, चाहे वो हमारा सियासी दुश्मन भी हो। जी तो इसलिए मुझे पूरी उम्मीद है कि अगर वो शख्सियात वापस भी आएंगी तो हमारे दरवाजे खुले हैं, लेकिन अगर वो नहीं ठीक है तो और लोग बहुत सारे शामिल होना चाह रहे हैं जीडीए में। और इंशाल्लाह आप देखेंगे, अब जब हम ठीक फील्ड में निकल रहे हैं इंशाल्लाह मुहर्रम के बाद, तो देखेंगे कितनी शमूलियत होंगी, और इंशाल्लाह जीडीए एक बहुत मजबूत पार्टी बनकर सामने आएगी। लोगों की डिमांड है, जी लोगों की ख्वाहिश है कि पीपल्स पार्टी के मुतबादिल जो हैं वो मजबूत हों, ताकि लोगों को ये जो जो है ना चॉइस नहीं है कहते हैं, जी वो चॉइस मिले और पीपल्स पार्टी से छुटकारा हासिल कर सकें। खे भलीकार वक़्फ़े खां अॻु असां ॻाल्हाए रहियासीं त चूंड इतिहाद जुड़नि था पिया, ही साल चूंड बल्कि ही कुझु महीननि खां पोइ चूंड थियण वारी आहे ऐं केरु कंहिंजो इतिहादी थींदो, ख़ासि करे सिंध में पीपल्स पार्टी खे सम्झियो वेंदड़, पीपल्स पार्टी खे मुतबादिल सम्झियो वेंदड़ जीडीए हिन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन में आहे। पीपल्स पार्टी छा सिंध में कंहिंसां सीट एडजस्टमेंट करे सघे थी पई, ऐं पीपल्स पार्टी हिन भेरे सिंध में अगरि चूंड में वेंदी त पोइ छा खणी वेंदी? 15 सालनि जी कारकर्दगी सिंध जा अवाम पीपल्स पार्टी खां पुछंदा, या हर भेरे वांगुरु हिन भेरे बि वोट ठपो तीर ते ई लॻंदो? हिन ते ॻाल्हाए रहियासीं। ऐं ज्ञानचंद साहिब खां वक़फ़े खां अॻु में पुछो त ज्ञानचंद साहिबु, अव्हां खां वक़फ़े खां अॻु में इहो ॼाणण जी कोशिशि कयासीं त 15 साल मुसलसल अव्हां जी हुकूमत रही आहे ऐं जीडीए जे हवाले सां अव्हां हिकु मौक़िफ़ ॾिनो, उहो सरदार रहीम साहिबु हुन जो जवाबु त ॾिनो। आख़िर सिंध जो अवाम अव्हां खां इहो ज़रूरु पुछंदो न त हिन भेरे अगरि उहो अव्हांखे वोट ॾे त छो, छा अव्हां सिंध जे अवाम वटि छा खणी वेंदो त उहो अव्हांखे 30 वोट ॾे, बल्कि चौथों दफ़ो अव्हांखे वोट ॾे? ॾिसो, आउं सम्झां थो त हिकिड़ो त इहो आहे जी सर। जीडीए चऊं या ॿियूं जेके बि पीपल्स पार्टी मुखालिफ़ ग्रुप्स आहिनि, धड़ा आहिनि या फर्द आहिनि, जी उहे ईअं आहे न, जेकर हिकिड़ी कहावत वञे ज़रदारी हाउस मां त चङा ख़ासा माण्हू जेके आहिनि उहो आउं सम्झां थो त उन पंहिंजे ग्रुप खे, धड़े खे छॾे पीपल्स पार्टी जॉइन करे वियो आहे। त इहा न पर इहो छो, इहो ज्ञानचंद साहिबु इहो छो, छा इहो सियासी हवाले सां उन्हनि ते एॾो प्रेशर आहे त अगरि पीपल्स पार्टी में न त किथे बि न? पीपल्स पार्टी पंहिंजो पावर, पंहिंजो असर, हुकूमती रिट ऐं इहे सभु शयूं इस्तेमालु करे पई पंहिंजे मुखालिफ़िन लाइ, इहो सम्झो वञे? न, पीपल्स पार्टी सां माण्हुनि जो हिकिड़ो अणटुट लॻाव आहे। जीअं असां पंहिंजी धरती सां मोहबत था कयूं, तीअं हिकिड़ो पॉलिटिकल विजन जेको पीपल्स पार्टी खणी आई आहे, उनजी लीडरशिप जंहिं कमिटमेंट सां ऐं जिन कुर्बानियुनि सां उनखे बरक़रार रखियो आहे, उहो कमिटमेंट जेका आहे उहा पीपल्स पार्टी जे लीडरशिप ऐं पीपल्स पार्टी जे वर्कर जे विच में अञा ताईं मौजूदु आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन मुल्क में तोड़े सिंध में जी ॿी कंहिं बि पार्टी एतिरो परफॉर्म नाहे कयो जेतिरो पीपल्स पार्टी कयो आहे। तव्हां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो दौर खे ॾिसंदो, तव्हां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर खे ॾिसंदो, तव्हां जनाब आसिफ अली ज़रदारी जो जेको हिकिड़ो टेन्योर गुज़रियो आहे, उन में हुन जूं सियासी ऐं मुआशी तरह सां हर क़िस्म जो जेके स्टेप्स आहिनि जेके वरिता विया आहिनि, उन क़िस्म जो ॿियो को स्टेप न वठी सघियो आहे। ख़ासि तौर ते सिंध में जेकॾहिं पाण ईंदासीं त सिंध में का बि पार्टी, को बि धड़ो कंसिस्टेंटली पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ बीह न सघियो आहे। और उनजो मेन सबबु इहो आहे त पीपल्स पार्टी जो वोट टुटी न सघियो आहे। जेतिरे क़दुरु पीपल्स पार्टी जे सर्विसिस जो तालुक़ु आहे, त आउं सम्झां थो त हिकिड़ो त जनरलाइज़ पीपल्स पार्टी जो कयो, पर तव्हां स्पेसिफिक ईंदो त हेल्थ सेक्टर में बि हिन वक़्त में जंहिं अंदाज़ में कमु थियो आहे, उहो शानदार कमु आहे। कराची जो ज़िक्र थियो, कराची में पीपल्स पार्टी खे ईअं वोट न आहे ॾिनो, इहो सर्विसिस माण्हुनि खे ॾिनियूं वियूं आहिनि। हिकिड़ो त सर्विसिस ॾिनियूं वियूं आहिनि, पीपल्स पार्टी जे वर्कर जी कोऑर्डिनेशन आहे, डोर टू डोर, फर्द टू फर्द जेको आहे माण्हुनि सां जेको। पर ज्ञानचंद साहिबु कतई कलामी माफ़, ज्ञानचंद साहिबु कतई कलामी माफ़ी, हिकु कराची जी ॻाल्हि कयो पिया, कराची बल्दियाती चूंडनि में फाते थिया, मेयरशिप हासिलु कई। छा पीपल्स पार्टी अगरि सिंध हुकूमत में न हुजे हा त पोइ छा अवां मेयरशिप हासिलु करे सघो आहे? ईअं न आहे त पीपल्स पार्टी न आहे खटी, सिंध हुकूमत मेयरशिप खटी आहे। सिंध हुकूमत में हुजण जो इहो मक़सदु कोन्हे त तव्हां हारायो ई हारायो।
असांजे मुक़ाबले ते जमायत इस्लामी हुई, जी उन त सूबाई असेंबली जी हिकिड़ी सीट कढी, हुनजो त वजूद ई कोन जेको एमक्यूएम जे बाइकाट जे करे उहो अची विया। त हिकिड़ी हालात ग्राउंड रियलिटीज़ खे बि ॾिसणो पवंदो न। मैदान ते बि जमायत इस्लामी वर्सेस पीपुल्स पार्टी, ऐं पीपुल्स पार्टी उहा आहे जेका 70 जे ॾहाके खां कराची में खटंदी हाराईंदी, पर मैदान ते मौजूदु आहे। हुन इहो कॾहिं कोन्हे त कराची मां पीपुल्स पार्टी मुकमल तौर ते ख़तम थी वई हुजे। जी तो पीपुल्स पार्टी मौजूदु आहे, उनजो नज़रियो मौजूदु आहे, उनजो वर्कर मौजूदु आहे, ऐं उन कमिटमेंट सां कमु करण जी बि हिकिड़ी जेका कमिटमेंट आहे उहा मौजूदु आहे। त यकीनन ठीक लाह चाढ़ा अचनि था, पीपुल्स पार्टी खे चैलेंजिस आया, अमृतूं आयूं, उन्हनि ठीक पंहिंजूं पूरियूं कोशिशूं कयूं। हिकिड़े पासे तव्हां ॻणियो था सिंध हुकूमत जे हुजण जो, ठीक ॿिए पासे तव्हां इहे शयूं नथा कयो त हीअ एमक्यूएम छो ठही, ॿिया धुरा जेके आहिनि पीटीआई खे कीअं खटराए वियो, इहे सभु हुरबा हुआ त चल पीपुल्स पार्टी जे ठीक है मां वरी वरी ॿीहर अवां वटि अचां पियो, वरी ॿीहर इन 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 मौज़ू ते खे ख़तमु ठीक ठीक हिकिड़ो सिंध आहे, पीपुल्स पार्टी वटि हक़ आहे, ठीक है उनखे कीअं तोड़जे, इहे ठीक सभु हुरबा इस्तेमालु कंदे बि पीपुल्स पार्टी जे वर्कर ऐं पीपुल्स पार्टी जी लीडरशिप इहो साबित ओके कयो आहे त असीं माण्हुनि जी ख़िदमत कयूं था, ऐं सिंध जे माण्हू साबित कयो त उहे ख़िदमत कंदड़ ऐं हिकिड़े नज़रियाती पार्टी पीपुल्स पार्टी। ओके वरी मां ॿीहर अवां वटि अचां पियो। अच्छा सरदार साहब, अब ज्ञानचंद साहब ने एक बड़ी मतलब हैरान कुन बात कही है कि सिंध में पीपल्स पार्टी के खिलाफ कोई डट के खड़ा ही नहीं हो सकता। एक कॉल चली जाए तो उसकी बड़ी कोशिश होती है कि वो सब कुछ छोड़ के पीपल्स पार्टी में शामिल हो जाए। आखिर क्यों ऐसा माहौल क्यों जुड़ा है कि पीपल्स पार्टी के खिलाफ कोई मुतबादल बन ही नहीं पा रहा सिंध में? मैंने आपसे कहा ना कि ये बहुत खुद फरेबी में जी मुब्तला हैं। जी अंग्रेजी में कहते हैं स्टेट ऑफ डिनाइल में। अच्छा इनको हकीकत जो है तस्लीम करना ही नहीं चाहते। ये कह रहे हैं कि लोगों की कमिटमेंट है, पीपल्स पार्टी की कमिटमेंट है लोगों के साथ। तो ज्ञानचंद साहब से मुदबाना ये मैं अर्ज करना चाहता हूँ, जी और सर आप इनसे पूछें जी सर कि इनकी कमिट वो सैलाब ज़दगान जो आज भी सड़कों पे बैठे हैं और बेघर हैं, उनके साथ क्या कमिटमेंट इन्होंने दिखाई है। जी इन्होंने क्या कमिटमेंट दिखाई है। हेल्थ सेक्टर की बात कर रहे हैं, कुत्ते काटने की वैक्सीन तो इनके पास है नहीं, तो क्या कमिटमेंट दिखाई है। लड़काना शहर में अभी आप सोशल मीडिया पे चीज़ें आ रही हैं, उसमें आप देखें कि वो जो जिसमें सीमेंट और बजरी और ब्लॉक ले जाते हैं, ट्रॉली गाड़ी जो है उसमें पेशेंट जो है बिठा के अस्पताल ला रहे हैं। तो ये क्या पीपल्स पार्टी ने कमिटमेंट अवाम के साथ दिखाई है। ठीक है, तो ये बेरोजगारी का हालत आप देखें कि यहाँ नौजवान जो हैं उनको डिग्रियां होती हैं लेकिन नौकरी खरीदनी पड़ती है। तो ये क्या कमिटमेंट उन्होंने दिखाई है। 15 साल में इन्होंने कितने पैसे खर्च किए हैं, जी हजारों अरब, और डिलीवर क्या किया है, ये इनसे पूछे ना। ये फिलोसफर बन के अगर ये कहें कि जनाब लोग पीपल्स पार्टी को बहुत ज़्यादा पसंद करते हैं, तो भैया किस वजह से पसंद करते हैं। ठीक है, जो कुर्बानियां बड़ों ने पीपल्स पार्टी के दी उसको तो इन्होंने बेचकर जो है 15 साल हुकूमत की है, तो आइंदा कितना चलेगा। तो लोग जो हैं अब बहुत बेदार आ चुके हैं पीपल्स पार्टी से, और आइंदा इलेक्शन में ये बात बिल्कुल वाजे हो जाएगी कि वोट के जरिए से, बैलेट के जरिए से, जमहूरी तरीके से कि पीपल्स पार्टी को लोगों ने रिजेक्ट कर दिया है, क्योंकि इनकी परफॉर्मेंस लेकिन सरदार जीरो साहब है, माइनस में। सरदार साहब आप जो कह रहे हैं वो वजह है, लेकिन फिर भी सवाल ये है ना कि आखिर मुतबादल क्यों नहीं बन रहा। और वो जो ज्ञानचंद साहब कह रहे हैं कि एक कॉल चली जाती है तो अगला ढेर हो जाता है, ऐसा क्यों है? प्रोसेस है ना। तो पाकिस्तान भी तो एक दिन में नहीं बन गया था। पाकिस्तान के जब रेजोल्यूशन आया उसके बाद भी जो है वो टाइम लगा था पाकिस्तान बनने में। एक सियासी प्रोसेस है, उसको वक्त लगता है। जैसे मैंने पहले अर्ज किया कि जीडीए वाहिद अलायंस है कि इलेक्शन के बाद भी आज भी कायम है, और जीडीए की हैसियत से ही हम आइंदा इलेक्शन लड़ेंगे। तो पहला इलेक्शन जो था वो थोड़ा अफरा तफरी का था, और जो सेलेक्टेड हुकूमतें मरकज में भी बनी, सेलेक्टेड हुकूमत सिंध में भी बनी। सिंध में ज़्यादा सेलेक्टेड थी क्योंकि इनको बिल्कुल ब्लैंक चेक दे दिया गया था। और अब इलेक्शन जो होगा, हम जीडीए के प्लेटफॉर्म को इतना मजबूत करेंगे इंशाल्लाह कि ये इनको ऐसे फ्री हैंड नहीं मिलेगा, और इंशाल्लाह ताला अवाम की जमहूर की जो आवाज़ है वो इलेक्शन के ज़रिए से पीपल्स पार्टी के खिलाफ होगी। ठीक है सरदार साहब, आप भी हमारे साथ रहिए। ज्ञानचंद साहब आप तमाम भी असन कर रहे हो, जो मैडम सोरठ थे वो साहब आके
प्रोग्राम में ख़ुशामदीद चऊं पिया। मुस्लिम लीग नून जो मौक़िफ़ उन खां वठंदासीं। मैडम सरोज थेबो साहिब, प्रोग्राम में ख़ुशामदीद। इहो ॿुधाइजो त असां ॻाल्हि पिया कयोसीं त चूंड इतिहाद थिए पई, केरु कंहिंजो इतिहादी थींदो, ख़ासि करे सिंध में अगरि सूरत हाल ॻाल्हि कजे त ख़ासि करे नून लीग जी अगरि ॻाल्हि कजे त नून लीग जो सॼो फोकस हूंदो आहे पंजाब में। सिंध त ॼण हुन लाइ इलाइक़ा ग़ैर हूंदो आहे, हिते एॾी सीरियसनेस नज़र न ईंदी आहे। कंहिं ज़िले ते छा कंहिं हल्के ताईं बि अव्हां जा कैंडिडेट्स या अव्हां जी कैंपेन नज़र न ईंदी आहे। आख़िर छो वफ़ाक़ी पार्टी खे सिंध खे एॾो नज़रअंदाज़ छो पई कयो वञे करे? महिरबानी असद, पहिरीं ॻाल्हि त बिल्कुलु बि ईअं न आहे जीअं तव्हां सोचो था। शुरू खां वठी जेको आहे सो मोहतरम मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ सॼी मुल्क ते हमेशह ध्यानु ॾिनो आहे, तरक़ी जे हवाले सां बि, पार्टी जे हवाले सां। हाणे हीअं त असांखे मुख़्तलिफ़ जेके बि हुकूमतूं मिलियूं उन में 2 साल मिलिया ऐं उन खां पोइ असां अताब में रहियासीं। कॾहिं परवेज़ मुशर्रफ जे त वरी ही जेको आयो असांजो इमरान साहब जी, उन में ॼण त हिकिड़ी जहिड़ो कर मार्शल लॻाई त हिते अजीब क़िस्म जी उहो सियासत जा जेके आहिनि, सम्झो त इलेक्शन ई जेके तरीक़ेकार आहिनि उहे ईअं आहिनि त इलेक्टेबल जेको आहे उहो ॾिसंदो आहे त जेकॾहिं हालतूं बहितर आहिनि त ठीकु आहे, न त वरी पोइ पासवर्ड वठी वञे। हाणे ईअं कोन्हे, कराची में तव्हां ॾिसो लोकल गवर्नमेंट में असांजी पार्टी काफ़ी सीटूं खयूं जी, ऐं असां बीठा हुआसीं। शहबाज शरीफ़ ख़ुदि बि जेको आहे इलेक्शन में कराची में ई बीठो जी, त उहा ॿी ॻाल्हि आहे त उनखे हथ पटी हारायो वियो ऐं असांजा ॿिया जेके उमेदवार आहे उन्हनि खे हथ पटी हारायो वियो। तो ईअं न आहे बिल्कुलु त असां जेको आहे सो सिंध जे असांजी पार्टी या असांजो क़यादत जेको आहे सो नज़रअंदाज़ कंदी आहे, बिल्कुलु कोन कंदी आहे नज़रअंदाज़। 4 ऐं हिन वक़्तु बि जेको आहे सो असांजा 2 MLA सिंध खे ॾिना आहिनि। हालांकि सिंध में असांजो का हिकिड़ी सीट कान्हे का, खेलदास कोस्तानी, डॉक्टर दर्शन लाल जी, ऐं असांजा 2 सेनेटर बि आहिनि। उहे जी। जेको आहे सो सिंध खे मियां साहब ॾिना आहिनि। तरक़ी जे हवाले सां तव्हां ॾिसंदो अमन अमान या जेके जेकॾहिं तव्हां सॼी तारीख़ ॾिसो जेकी हुकूमतूं आयूं आहिनि उन में जेकॾहिं तरक़ी थी आहे त उहा मोहतरम मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ या मुस्लिम लीग नून जी गवर्नमेंट में थी आहे। अमन अमान थियो आहे त उहो मुस्लिम लीग नून जी गवर्नमेंट में थियो आहे। त अवाम जी जेका चाहत आहे उहो यकीनन मुस्लिम लीग नून जे हवाले सां उन सां आहे। पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे त असां हमेशह अताब जे हेठि रहिया आहियूं ऐं अताब जे हेठि रहंदड़ पार्टियुनि जे हवाले सां हाणे ख़बर आहे त कहिड़े तरीक़ेकार थींदो आहे, उनखे कहिड़े नमूने सां हींअर भला अगरि चूंड हींअर जेकॾहिं चूंड मतिलबु क़रीबी आहे त सिंध में मुस्लिम लीग नून जी पोज़ीशन छा हूंदी? छा सिंध में मुस्लिम लीग नून अकेले सिर चूंड विढ़ंदी, कंहिंसां इतिहाद कंदी, GDA जा साथारी हूंदव अव्हां? असद ॾिसो हमेशह पार्टियुनि इतिहाद बि कया आहिनि, जिते जिते सूट थियो आहे त उते इतिहाद बि थींदो रहंदो आहे। त इहो बि हिकिड़ो जमहूरी अमल आहे त इतिहाद थींदो आहे, बिल्कुलु इतिहाद थी सघे थो। ऐं उहो किथे किथे थींदो उहो त जेको आहे सो क़यादत ऐं पार्टियूं जेका पार्टी जेका आहे सो फ़ैसिलो कंदी त किथे इतिहाद करिणो आहे, कॾहिं इतिहाद करिणो आहे, इलेक्शन जे टाइम ते करिणो आहे, अॻु में करिणो आहे, छा करिणो आहे, इहे सभु शयूं उहे तय थींदियूं कंदियूं पार्टी कंदी जेको आहे तय। इहो बिल्कुलु थींदो, इतिहाद बि थींदो जी, ऐं किथे अकेले सिर बि विढ़बो। तव्हांखे सिंध में भला अव्हां वटि कैंडिडेट्स हूंदा? हर ज़िले हर हल्के में अव्हां चूंड विढ़ंदव या की ख़ासि चूंड ऐं ख़ासि हल्कनि ते चूंड उमेदवार बीहारींदव? बाक़ी ॿियो सॼो पीपल्स पार्टी हवाले? ॾिसो हिन वक़्तु जहिड़ियूं हालतूं कयूं वयूं असां वटि त हिकिड़ो उहो क्लास जेको हिते असां वटि बीहे थो इलेक्शन में उहो त घटि आहे यकीनन, पर असां इलेक्शन में बीहंदासीं छो त हिन वक़्तु उहे हालतूं कोन्हनि के अवाम बि सम्झे थो त असुल जेको आहे सो मुल्क खे तरक़ी केरु ॾींदो, असुल पाकिस्तान खे मज़बूत केरु बनाईंदो, असुल अमन अमान केरु क़ाइमु कंदो। उन करे मां सम्झां थी अवाम बहितर सम्झंदो, बाक़ी असां हर सीट ते माण्हू बीहारींदासीं। ठीकु आहे मैडम सोरठ थेबो साहिबु, अव्हां असां सां गॾु ई रहिजो। ज्ञानचंद साहिबु, हाणे अव्हां सोरठ थेबो साहिबा जो बि मौक़िफ़ ॿुधो ऐं सरदार रहीम साहिब जो बि मौक़िफ़ ॿुधो। सवाल वरी बि इहो आहे त 15 साल जी कारकर्दगी अव्हां अवाम वटि कीअं ज़ाहिर कंदो? कहिड़ा शोबा आहिनि जिते अव्हां तरक़ी कई, जिते अव्हां सिंध जे माण्हुनि खे सर्विस प्रोवाइड करे सघियो, जेके अव्हां सम्झो पिया त ही कमु जेको आहे उहो असांजो नामवारो कमु आहे, हिननि जाइनि ते असां ॾाढी ज़बरदस्त तरक़ी करे ॾेखारी आहे?
ॾिसो पाण इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हायूं पिया। जी तो हिकिड़ो त पीपुल्स पार्टी खे बेनिफिट इहो आहे जेके असांजा मुखालिफ़ आहिनि उहो चइजे न वण जी काठी आहे, जी को बि सभु गॾिजी बि को पीपुल्स पार्टी जे लाइ थ्रेट पैदा न करे सघिया आहिनि। तोड़े जो जीअं जमियत उलमा इस्लाम वारा आहिनि, नून लीग समेत इहे समूरियूं पार्टियूं जॾहिं इलेक्शन में वेंदियूं आहिनि पाण में गॾिजी पवंदियूं आहिनि, पोइ पीपुल्स पार्टी जो मुक़ाबिलो सिंध सतह ते त कोन थियूं करे सघनि, हिन ताईं उहो साबित थियो आहे। जी इहा ई माण्हुनि जो टास्क आहे जेको आहे। जेतिरे क़दुरु सर्विसिस जो तालुक़ु आहे त सर्विसिस में तव्हां हाणे एडुकेशन में जेके असां मेरिट जो सिलसिलो शुरू कयो आहे ऐं 50-60 हज़ार उस्ताद मेरिट ते भर्ती कया विया आहिनि ऐं उनजे बायोमेट्रिक सिस्टम खे उन्हनि जी हाज़िरी खे यकीनी बनाए पियो वञे। इहा आमिरती दौरनि जूं ॿियो आमिरतनि जे पैदावार दौर जेके रहिया उन्हनि जे दौरनि में जेके ख़राबियूं पैदा थियूं उन्हनि खे ठीकु करण में लॻा पिया। हेल्थ सेक्टर में NICVT हुजे, गंबट इंस्टीट्यूट हुजे, NICH हुजे, ट्रॉमा सेंटर्स हुजनि, त उन पासे बि तमामु घणो कमु कयो वियो आहे। कंहिं हद ताईं आमिरतनि जो एस्टेब्लिशमेंट जो जेकॾहिं रोल घटियो आहे त अमन अमान बि कुझु ठीकु थियो आहे, उनमें हिकिड़ो साह खणण जो मौक़ो मिलियो आहे, कुझु कमु करण जो मौक़ो मिलियो आहे। त उन में पीपुल्स पार्टी माण्हुनि जे तवक़ात मुताबिक़ कमु कयो आहे ऐं माण्हू सम्झनि था त पीपुल्स पार्टी जेके वाइदा करे थी जी उन्हनि ते अमल करण जे लाइ भरपूर कोशिशि थी करे। इन करे माण्हुनि जो ट्रस्ट आहे ऐं उहे माण्हुनि जो ट्रस्ट अञा ताईं बरक़रार आहे। सो सिंध में पीपुल्स पार्टी खे को चैलेंज कोन्हे। पीपुल्स पार्टी जी पूरी कोशिशि आहे त पंजाब जे हर कॉन्स्टिट्यूएंसीज़ ते असां पंहिंजा कैंडिडेट्स आणियूं, जिते ज़रूरत पई उते शायदि किथे सीट एडजस्टमेंट करणी पए, पर हूअं शायदि पीपुल्स पार्टी पंहिंजे सर ई अच्छा, हीअ को पंजाब जी ॻाल्हि कयो पिया त छा नून लीग सां सिंध में सीट एडजस्टमेंट थी सघे थी किन हल्कनि ते? ॾिसो हिन वक़्त में मूंखे को अहिड़ो नाले वारो पॉलिटिशियन जंहिंजो स्टेक हुजे उहो मूंखे कोन थो नज़र अचे नून लीग वारनि जे तरफ़। जेकॾहिं सीट सिलसिले में किथे लीडरशिप लेवल ते का ॻाल्हि ॿोल थिए थी त नामुमकिन में को आकाश है। ठीक है, ठीक है। अच्छा सरदार रहीम साहब, हम पीपल्स पार्टी से तो ये पूछ रहे हैं कि पीपल्स पार्टी की 15 साल की कारकर्दगी क्या है, और फिर ज्ञानचंद साहब ने बताया भी 15 साल में उन्होंने क्या किया। आप सिंध के अवाम के पास जाएंगे तो आपको GDA को सिंध का अवाम वोट क्यों दे? जी हम तो एक पार्टी हैं और हमने अपनी ऑपोजिशन का किरदार जो सिंध असेंबली में हमने निभाया है। जी हमारे MP की PR मेयर साहब की, नंद कुमार साहब की, जी नुसरत सहर अब्बासी साहिबा की, जी आप अगर सारा रिकॉर्ड निकालें हर जी इशू पे वो बोले हैं, हर इशू को किया है, अवाम की जो है बेहतरी के लिए बात की है और एक जमहूरी तरीके से बात की है। और अब आप ये नेशनल असेंबली में देखें तो हमारे सिर्फ 3 MP हैं, लेकिन इस वक्त अगर इमरान खान के बाद कोई पॉपुलर है नेशनल लेवल पे लीडर, मकसद है वो सायरा बानो साहिबा है। वो जिस अंदाज से इश्यूज को उठाती हैं लोगों के दिल जीत जाती है। तो ये हम ऑपोजिशन का काम हमारा यही है। वसाइल सारे हुकूमत के पास होते हैं और हुकूमत को हजारों जो है अरब रुपए इन्होंने खर्च किए हैं। तो यही हमारा सवाल है, तो ये बताएं कि 15 साल में डिलीवर क्या किया है। ये NICVT तो बहुत पहले बनाया था, ये इन्होंने तो नहीं बनाया, जी ये चल रहा है, ये भी बड़ी बात है, लेकिन उसमें भी करप्शन सब सामने आए। इसी तरीके से गंबट का अस्पताल भी पहले बना था और ये सिर्फ इन 2 नाम के अलावा इनके पास कोई चीज और कहने के लिए है ही नहीं। देखिए इन्होंने यहाँ की एग्रीकल्चर तबाह कर दी, इन्होंने यहाँ के जो कैनाल सिस्टम है उसको तबाह किया। सैलाब जो है वो कुदरती तौर पर नहीं आया था, बारिशें जरूर ज्यादा हुई थी, लेकिन इन्होंने बंद तोड़े और फिर ये लोगों को सैलाब ज्यादा बना दिया, लोगों के बेघर करवा दिया। इसी तरीके से नौकरियां देनी चाहिए। अगर इकोनॉमी बेहतर हो रही है, अगर इकोनॉमी अच्छी तरीके से चल रही है तो फिर नौजवानों को नौकरियां भी मिलनी चाहिए थी। तो नौकरियां निकालते हैं और बेचते हैं और ये जो है अरबपति से खरबपति बनते चले जा रहे हैं जाती तौर पर। तो ये परफॉर्मेंस नहीं है इनकी। ठीक है। हम जब ऑपोजिशन की बात तो हम अवाम की बेहतरी की बात करते हैं। अवाम के लिए अगर ये बेहतर कारकर्दगी होती
तो हम भी इनको सपोर्ट करते हैं। ठीक। लेकिन इन्होंने तो अवाम का जीना जो है अजीरन बना दिया है। अवाम के जो पहले उनके पास था, आज 2 वक्त की रोटी नहीं खा सकते अच्छे खासे लोग जो है ना वाइट कलर लोग, वो भी अपना गुजारा नहीं कर सकते। महीने का बजट भी उनका जो है बैलेंस नहीं होता है। ठीक तो ये है। बड़ी ज्यादती है, जुल्म है, और ये पीपल्स पार्टी से छुटकारा हासिल करना सिंध के अवाम की डिमांड इसी वजह से बनती चली जा रही। ठीक है मैडम सुरठ थेबू साहब अवां मूंखे ॿुधो पिया, मुंहिंजो आवाज़ वहाँ ते अचे पियो? जी जी मां ॿुधां अच्छा सुरठ थेबू साहब अव्हां खां इहो सवाल आहे त सिंध में आख़िर पीपल्स पार्टी जो मुतबादिल छो नथो ठहे? जेके बि सियासी इतार थियनि था पिया उहे एतिरा असरअंदाज़ छो नथा थियनि पीपल्स पार्टी जी पॉलिटिक्स ते, ऐं सिंध जो अवाम उन्हनि खे मोट छो न पियो ॾिए? ॾिसो ॻाल्हि इहा आहे कहिड़ो त फ़ैसिलो भले अवाम जेको करे, ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकिड़ी अजीब क़िस्म जी रवायतूं थी वियूं आहिनि त हिते जेको इलेक्शन में बीहे उहो या त सरदार हुजे या वॾो पैसे वारो हुजे त उहो बीह सघे थो, त अवाम पंहिंजो जेसि ताईं इहे रवायतूं न बदिलींदो तेसि ताईं मां नथी सम्झां, छो त हिननि वटि सरदार वॾेरो तमामु वापर मिक़दार में आहे। तंहिंजे करे आवाम जेकॾहिं आम माण्हू खे जेको सुठो हुजे उहो बहितर हुजे, ग़रीब हुजे, सियासी वर्कर हुजे न हुजे, तव्हां उनखे वोट ॾियो न। तव्हां ॾिसो त पार्टी कहिड़ी बहितर मुल्क लाइ कमु करे रही आहे, इहे शयूं त ॾिसनि कोन था न, छो त उहो वीचारा आम माण्हू ग़रीब माण्हू वॾेरे जा मोहताज आहिनि, हिकिड़ा हारी नारी इहे वॾेरे जा मोहताज आहिनि। उहे सम्झनि था त असांजो जेकॾहिं पुटु ॿधबो त उहो छॾाईंदो असांखे वॾेरो, जी असांजो जेकॾहिं बीमार थींदो अस्पताल में फोन जेको आहे सो वॾेरो कंदो। त पोइ अव्हां चओ पिया त इहे जेको पीपल्स पार्टी खे मैंडेट मिले थो पियो, इहो दर हक़ीक़त उन वॾेरे सरदार जो मैंडेट आहे जंहिंजे असर हेठि अवाम आहे, ऐं उहो पंहिंजे असर सरदार न आहे, सरदार जो मैंडेट त कोन्हे, पर असां वटि हिकिड़ी तरीक़ेकार इहो ठाहियो वियो आहे, इहे अहिड़े क़िस्म जो तरीक़ेकार ठाहियो वियो आहे त इहे शयूं जेकॾहिं को वॾेरो हुजे या पैसे वारो हुजे त पोइ तव्हां हिकिड़े हंधि हिकिड़ो माण्हू वीचारो बीठो जंहिं वटि हिकिड़ा जी 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 गाॾीअ ते जेको आहे वर्क थो करे पैसे पाण खे कुझु बि कोन, हाणे उहो बि थो हले। हाणे जॾहिं वॾी गाॾी हुजे, प्राडो हुजे, 8-10 गाॾियूं पोयां हुजनि तॾहिं को वर्क करे न, ठीकु आहे, तॾहिं को वर्क करे, तॾहिं को ॿाहिरि निकिरे, तॾहिं को माण्हू ॾे वञे, तॾहिं त हुनखे मोट मिले। इहे जेकी शयूं असां इहे शयूं सोच न बदिलबी तेसिताईं जी सुरठ थेबू साहब असां बिल्कुलु आख़िर प्रोग्राम जे आख़िरी हिसे में मुख़्तसरनि ॿुधाइजो 2023 जी चूंडूं अव्हां खे किथे थियूं नज़र अचनि? मुस्लिम लीग नून केतिरी असरअंदाज़ थींदी 2023 जी चूंडुनि ते? पहिरीं बि ॻाल्हि कई त मुस्लिम लीग नून तारीख़ में बहितरीन कम कया आहिनि। तारीख़ में तव्हां जेके बि तरक़ियाती कम थिया आहिनि उहे मुस्लिम लीग नून जा थियल आहिनि। त अमन मान नवाज़ शरीफ़ साहिब ई ॾिनो आहे। हाणे अवाम इहो सोचे त बॉल अवाम जे कोर्ट में आहे, त फ़ैसिलो उहो करे पंहिंजे मुस्तक़बिल जो, पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जो, त बहितरीन फ़ैसिलो इहो हूंदो त मुस्लिम लीग नून खे वोट ॾेई। ठीकु है ज्ञानचंद साहब 2023 जूं चूंडूं किथे था ॾिसो? अव्हां केतिरा सैकड़ो वोट खणी ईंदव? अव्हां पीपल्स पार्टी जी लीडरशिप जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जेके बि हिन वक़्त में पॉलिटिकल मूव्स थियूं आहिनि उन में लीड कयो आहे। हिकिड़ो पासे इहो आहे, ॿिए पासे बिलावल भुट्टो हिकिड़ो यंग लीडर आहे ऐं पंहिंजो पाण खे साबित कयो आहे त हू ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो ॾोहिटो ऐं बेनज़ीर भुट्टो जो पुटु हुजण सां गॾोगॾु उन्हनि जे खून मां हिकिड़ो कॉम्पिटेंट लीडर तौरु साम्हूं आयो आहे। हुन इंटरनेशनली पंहिंजो पाण खे साबित कयो आहे ऐं माण्हुनि जी उम्मीद जेका हाणे बची आहे सिंध ऐं वफ़ाक़ में हुकूमत ठाहींदी पीपल्स पार्टी सर सिंध ऐं वफ़ाक़ में पीपल्स पार्टी हुकूमत ठाहिण जी पोजीशन में आहे? यकीनन पीपल्स पार्टी सिंध में स्वीप कंदी, बलूचिस्तान में लीडिंग पार्टी हूंदी, खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब में हू तमामु सुठियूं सीटूं कढंदी, अॻे खां 2-3 ते सीटूं वठंदी ऐं फेडरल हुकूमत ठाहींदी, बलूचिस्तान में भी हुकूमत ठाहींदी। ठीक है सरदार रहीम साहब जीडीए कहाँ स्टैंड करेगा 2023 की इलेक्शंस में? आपने सवाल मुझसे पहले दूसरा किया था, लेकिन जो आपने सूरतगंज से सवाल किया मैं उसका जवाब देना चाहता हूँ। सर मुख्तसरन प्लीज। पीपल्स पार्टी 8 में, जी हाँ मुख्तसर, जी सर, 2008 में बेनज़ीर साहिबा की शहादत की वजह से वोट मिले। उसके 2013 में उन्होंने पैसे इतने कमाए 5 साल में कि वो खर्च करके उन्होंने हुकूमत
में ठीक आए। ठीक सर। उसके बाद 2018 में एस्टेब्लिशमेंट के साथ डील करके एक सेलेक्टेड हुकूमत बनाई है। जी सर। ठीक है, लेकिन अब मैदान लगेगा 2023 में इंशाल्लाह। सर फिर जीडीए जब कहाँ स्टैंड करेगा इलेक्शन सर? होंगे तो ये इंशाल्लाह ताला पावर में होगी, हुकूमत बनाएगी और चीफ मिनिस्टर जीडीए का होगा इंशाल्लाह। ये बहुत बात लिख लें आप मेरी। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया सरदार रहीम साहब, ज्ञानचंद साहब, सूरत थे वो साहिबा अवां ट्रेन मौजूद मेहमान जी वरी मेहरबानी। नाज़रीन, अवां नून लीग जीडीए पीपल्स पार्टी जो मुख्य ॿुधो 2023 में केरु सोभारो थो थिए, सिंध जी अवाम कंहिंखे वोट थी ॾे, तो वक़्तु ई ॿुधाईंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु में पुॼाणी थो पहुचे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।